वापस कर। ही हया जो मुजस्समो हुओ जे कदा मथो उघाड़ो ही कोन कयो हुओ, कदा पुठी उघाड़ी कान कई, कदा सीनो भी ज़ाहिर कोन कयो हुओ। हिंजो हया एतिरो त वॾो हुओ जो मदीने वारे घोट जे साम्हूं ईंदा हुआ त हबीब करीम भी पंहिंजा कपड़ा ठाहे करे वेहंदा हुआ ऐं फरमाईंदा त अल्लाह अस्तही अनिर रजुल यस्तही मिनहुल मलाइका। सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफों अल्लाह करीम जल्ल जलालू के लायक आहे, जंहिं अॼु असांखे जंगारा शहर में ईसाले सवाब जे सिलसिले में खलीफा बरहक नियाणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद मजलूम राहे इलाही ज़िन्नूरैन ऐं गनी जे लक़ब पाइण वारा हज़रत सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु, जिनजी मोहब्बत में अकीदत में उन्हनि जे शान ऐं मान में संदन शहादत वारे दिहाड़े ते असांखे हीअ बाबरकत महफ़िल नसीब फरमाई आहे। शाल अल्लाह करीम जल्ल जलालुहु पंहिंजी बारगाह बेकस पनाह में कबूलियत जो शरफ नसीब फरमाए ऐं असांखे पंहिंजे सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां सच्ची पक्की निस्बत मोहब्बत संदन इताअत नसीब फरमाए। संदन आल ऐं असहाब रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन सां जेका अकीदत रखी थऊं, मोहब्बत कई अथऊं, क़यामत ताईं निभाइण जी तौफीक़ अता फरमाए। बाबरकत महफिल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, मुअज़्ज़ज़ीन, नात ख़ान, अवामे अहले सुन्नत जलवा फरोज़ आहिन। थोराई तो आहियां मोहतरमुल मक़ाम जनाब साईं मौलाना हाफिज गुलाम अब्बास कादरी अत्तारी दामत बरकातुहुल आलिया जो जेके वक्फन फवक्फन झांगारन जी प्यारी जमाए जो दीदार मुखे कराईंदा आहिनि ऐं अॼोके ख़ास ॾींहं ते हुकुम फरमायो ही मखसूस ॾींहुं आहे हजरत मौलाई कायनात मुश्किल कुशा करमल्लाह वजुल करीम जिनजे विलायत जे ऐलान जो ॾींहुं भी आहे त गॾोगॾु सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनजे शहादत पाक जो ॾींहुं भी आहे। अल्लाह ताला अजर अजीम अता फरमाए। मोहतरम भाऊ शाहिद हुसैन साहिब के जिन पंहिंजी जीजल माउ के सवाब पुॼाइण जी नियत सां ही महफ़िल सजाई आहे। नंगर न्याज जो इत्माम कयूं, दुरूदो सलामन जो इत्माम कयूं, ख़त्मन जो इत्माम कयूं
ऐं ही भलारी महफिल सजाए उलमा सादात फुकरा तलबा के घुराए पंजी जीजल माउ जे लाए दुआ जो एहतमाम कयो अथस। अल्लाह करीम जल जलालू उन मरहूमा मगफूरा जीजल अमड़ के जन्नत में आला जायूं नसीब फरमाए ऐं उन जे कब्र के जन्नत जे बागन मझा बाग बनाए उनके सभी बचड़न के शाद आबाद फरमाए। इन महफिल पाक में जंहिंजो भी हिस्सो आ जंहिं भी जहिड़ी तरह मदद कई आ जंहिं जहिड़ी तरह भी ताउन कयो आ उम्मीद आ त रब्बुल आलमीन मो गुनाहगार समेत असा सभी के अजर अजीम अता फरमाइंदो आमीन। चो दोस्तों बगैर के रेख करने तमीद जे सैयदना उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु जिन उए शख्सियत जा मालिक आहिनि जेके खुलफा उर राशिदीन जे अंदर 3 नंबर ते आहिनि। एड़ी तरह सभिनी नबियन सगोरन अलैहिस्सलाम जी उम्मत मझा आला शान हिन उम्मत जो आ ऐं हिन उम्मत जे अंदर 3 नंबर ते हजरत उस्मान गनी जो आला शान आहे। इस्लाम आण जे हवाले से पान 4थे नंबर ते मर्दन मझा इस्लाम आदऊं ईमान आदऊं कबूल फरमाए। जदा पान इस्लाम आदऊं तो संदन उम्र मुबारक 36 साल हुई। इन 36 सालन जे दौरान हजरत उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजी जिंदगी पाक दामनी साण गुजारी आहे। केम किस्म जो को डोह हजरत उस्मान गनी खां अल्लाह ताला न करायो खेस महफूज फरमायो। हत्ता के उन्हीं वक्त में शराब आम होंदो हो असां वटि चाह घटा शराब उन्हीं खां भी वधीक हलंदो हुओ। एड़े आलम में भी हजरत उस्मान गनी सैदा फरमाइन जाहिलियत वारे जहान में भी जदा दुनिया सजी शराब शराब नंढा वडा मायूं मर्द पियंदा हुआ हर घर में शराब ठहंदो हो लेकिन उस्मान गनी सैदा फरमाइन कदह मो चप साण भी शराब जी बोतल या शराब जो प्यालो मुंह न लगायो आहे। फरमायो तो जदा मानू बुतन के सजदो कंदा हुआ बुतन जी इबादत कंदा हुआ हजरत उस्मान गनी सैदा फरमाए त कदह भी मां बुतन जे आडो झुकी उनन के सजदो भी कोन कयो आहे। मुझे अंदर एकड़ी हक जी तड़प होंदी हुई मां समझंदो हजरत उस्मान गनी सैदा फरमाए थी बुत बातिल आहे न बुधन था न गालायन था न कंहिंजी मदद करे सघन था। अल्लाह आहे पर मुखे दस केर दिए त अल्लाह काथे आ केड़ो अल्लाह। एड़ी तरह शराबिन जी हालत फरमान पिया मां ॾिसंदोस जॾहिं हू पियंदा हा त मुंहिंजो अक़ल ख़त्म थी वेंदो हुओ। पोइ याया फया पिया ॻाल्हाईंदा हा मुंहिंजो हया मुंहिंजो शर्म मुंहिंजी गैरत मुंहिंजी इज्जत मूंखे इजाज़त ई न ॾिए त को मां शराब पिया। ऐं संदन हुस्न ऐं जमाल एडा त पान हसीन हा जो अरबन जे अंदर संदन हुस्न और जमाल जूं ॻाल्हियूं हलंदियूं मिसाल ॾिनो वेंदो हुओ। मां हींअर ई ॻाल्हि ॿुधाए छॾियां हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी न्याणी साइण सां हजरत उस्मान गनी जो निकाह करायो। अम्मा रुक़ैया साइण महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदी सगी न्याणी आहे जिनजा दलील मुवाफिक ऐं मुखालिफ धुरन जे अंदर मौजूद आहिनि। मकसूद असांजो शान बयान करणो आहे।
महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी जो निकाह हज़रत उस्मान गनी साईं सां कयो। अम्मा रुकैया साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हीं जे विसाल खां बाद वरी बी न्याणी अम्मा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु इंसान करायो। जॾहिं खां वठी अल्लाह सुब्हानहु व तआला नबियन जो सिलसिलो हिन धरती जे मथां जारी फरमायो। 1.25 लख पैगंबर सगोरा आया, उन्हनि जो उम्मतियूं थियूं, असहाबी थिया, माइट थिया, औलाद थियो। कंहिं बि नबीअ जे कंहिं बि उम्मती खे इहा सादत हासिल न थी जो के भी नबी जो बन्याणियों के हिकड़े जे निकाह में अचन या सादत मिली है तो हजरत उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु बन्याणियों महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सगियों न्याणियों संदन निकाह में आयु। वरी हजरत बीबी साइन उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा भी विसाल करे वई। हाणे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके भी दुखा हजरत उस्मान गनी साईं के भी दुखा हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताज़ियत करे रहिया आहिनि ऐं सब्र जी तलकीन फरमाइन पिया। हजरत उस्मान गनी उछंगारू ॾेई करे रोए पियो, अर्ज पे करे किबला सही तमा सा हिकड़ी निस्बत ही उन निस्बत जे करे रोआ थो। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो लौ इन्न ली 40 बिनातन लज़व्वजतुका वाहिदतन बअद वाहिदा। जेकॾहिं मु अल्लाह जे रसूल वट 40 न्याणियों हुजन हा, हिकड़ी जो तोसा निकाह कराया उहा गुजारे वने त मरी बी जो निकाह कराया उहा गुजारे वने त मरी टी जो निकाह कराया मां 40 न्याणियों तुझे निकाह में ॾेई छॾिया। ओए उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो शान इज्जत मान मर्तबो उन्हनि जो मकाम जॾहिं अम्मा साइन उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो निकाह थियो। गौर सां ॿुध जो ॻाल्हि जेका मूंखे ॿुधाइणी आहे। निकाह थियो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी परहेज़गार ऐं पर्देदार न्याणी पाक खे जरा पंहिंजे घोट जे घर पिया मोकिलिन त उन वक्त में माउ पीउ भेणियूं वॾड़ियूं पो नई कुमार के वसियतूं कंदियूं आहिनि, नसीहतूं कंदियूं आहिनि, घर हलाइण जो तरीक़ो समझाईंदियूं आहिनि, मुड़स जा आदाब अखलाक वग़ैरह सेखारींदियूं आहिनि त कीअं हिन घर में हाणे तोखे गुज़ारणो आहे। त जॾहिं बीबी साण के महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घोट जे घर में वठी आया आहिनि, अञा हज़रत उस्मान गनी जे साम्हूं बीबी साण न थी आहे, अञा चहराई हिकु ॿिए जा कोन ॾिठा अथनि त उन वक्त में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी न्याणी साइन अम्मा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा के इरशाद पे फरमायो त मां हाणे तू मां वेंदुसि त तुंहिंजो घोट हिते ईंदो। जॾहिं न तू पंहिंजे घोट खे ॾिसंदीअ त पोइ तोखे यकीन थींदो जेका मां ॻाल्हि तोसां करे रहियो आहियां। महबूबन फरमायो साईं कहिड़ी? आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो इन्न बअलक अशबहुन नास बिजद्दिका इब्राहीम व अबीका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेशक तुझो घोट जदा तू निजो दीदार कंदी त तुझो घोट हूबहू सूरत के अंदर सफा जण त तुझे ॾाॾे इब्राहीम जहिड़ो तुझे बाबे मोहम्मद करीम जहिड़ो सागी सूरत तोखे नजर ईंदी।
तुझे बाबे इब्राहिम वारी सूरत, तुझे ॾाॾे इब्राहिम वारी सूरत। मां मुॾे तवज्जो कयो, नुक्तो थो ॾियां, जुमलो थो ॾियां, ॻाल्हि खे सम्झिजो। फरमाए तो तुझे ॾाॾे इब्राहिम वारी सूरत, तुझे बाबे इब्राहिम महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी सागी सूरत होंदी जॾहिं तू दीदार कंदे। हाणे तू अंदाज़ो लगा त उस्मान गनी के अल्लाह ताला हुस्न केॾो न वॾो अता फरमायो हुआ। बिन नबियन सा महबूब करीम तशबीह प्याजन, सखरी तशबीह बिना अशबहुन नास, सब खां वधीक तशबीह रखण वारो, सब खां वधीक इसम तफजील, सब खां वधीक तशबीह रखण वारो। सूरत में इब्राहिम असाबी ऐं मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनसा। हाणे ही गाल के समझजो, ही तकाबुल ना है बल्कि ही तमासुल है। ही मिसाल देई करे शान जी गाल करे रहियायूं, मुकाबले जी गाल ना है, शान जी गाल करे रहियायूं। त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी शबाहत ऐं सूरत जे हवाले सां जॾहिं मिसाल ॾिनो वेंदो आहे त इमाम हसन हुसैन जो मिसाल ॾिनो वेंदो आहे। त इमाम हसन ऐं हुसैन ॿिनी शहज़ादा इमाम हसन मुजतबा मथे मुबारक खां वठी सीने पाक ताईं रसूलुल्लाह सां तशबीह पियो रखे। ऐं इमाम हसन हुसैन आली मकाम सीने पाक खां कदमन ताईं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां तशबीह पियो रखे। त इमाम हसन हुसैन बजड़ा गॾिजल हिकिड़े नबी जी सूरत थी ठहे ऐं उस्मान अकेलो ॿिनि नबियनि जी सूरत इख्तियार कयो वेठो आहे। अल्लाह नारे तकबीर, बैत मथे करे झूमी नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी। अर्ज कहत ही मुकाबलो ना है, तकाबुल ना है, तमाशा है, मुकाबलो ना है, ही मिसाल है, ही शान बयान है। तब जॾहिं महबूब जी सूरत साण प्यारा उहा सूरत जेकॾहिं इमाम हसन में नजर अचे त हसन सां प्यार था कयूं, जे उहा सूरत हुसैन में थी नजर अचे त हुसैन सां था प्यार कयूं, जे उहा सागी सूरत अम्मा पाक दामन जे अंदर थी नजर अचे त उन्हनि सां जो एहतराम करे रहिया आहियूं। जे उहा ई सूरत हजरत उस्मान गनी जे अंदर थी नजर अचे त उहो बि त हक़दार आहे प्यार जो या न? वो भी तो हकदार है प्यार जो। असा अहले सुन्नत व जमायत जाई, असा जे मता हक है। शहनशाही विलायत मौलाई कायनात करम अल्लाह वजुल करीम जिन इरशाद फरमायो, इन्नल्लाह फरज अलैकुम अस्सलात वस्सौम वल हज वज़्ज़कात। बेशक अल्लाह तबारक व तआला जिया तमाजे मथा रोज़ो नमाज हज ज़कात फर्ज फरमायो आहे। हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन इरशाद फरमायो, एड़ी तरह इफ्तरज अलैकुम कलैकुमुल्लाह हुब्ब अबी बकर व उमर व उस्मान व अली। एड़ी तरह अल्लाह ताला अबू बकर उमर उस्मान की मोहब्बत भी तवाजे मथा फर्ज फरमाई है। जी नमाज तवाजे मथा फर्जा, ज़कात तवाजे मथा फर्जा, रोज़ो तवाजे मथा फर्जा, हज तवाजे मथा, जे चार फर्ज इहे आहिन त एड़ी तरह चईनी यारन की मोहब्बत भी अल्लाह तवाजे मथा फर्ज फरमाई है। ईशान शाह विलायत मौलाई कायनात मुश्किल कुशा जो कौला असा अखिन सा रखो, दिल साण तस्लीम फरमायो है, दिल सा तस्लीम कयो है। हाणे अंदाजो लगायो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हुस्नो जमाल चाहे चओ सुभान अल्लाह। एकड़ी न्याणी मिली, बी न्याणी मिली, हाणे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणी मिलियो। हाणे वरी बी बुधो हदीस पाक हजरत मौला कायनात मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिनके अर्ज कयो वयो, साईं उस्मान के मानू जिन्नूरैन 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 था चवन। इनजो सबब छाए जो उस्मान के जिन्नूरैन, जिन्नूरैन माना बिन नूरन वारो।
छा माना है बा गला 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 बिन नूरन वारो असा हिकड़े नूर जे लाइ अल्लाह खां दुआ घुरंदा आहियूं लेकिन हजरत उस्मान गनी के अल्लाह तबारक व तआला पर नूर अता फरमाया। हजरत मौला अली मुश्किल कुशा खां सुवाल थियो त क़िबला तव्हां ॿुधायो उस्मान गनी साईं खे जेको ज़िन्नूरैन तो चयो वञे इनजो सबब छा है, छो तो ज़िन्नूरैन चयो वञे। हजरत मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिन इरशाद फरमाता ज़ाका इमराउन युदआ फिल मलइल अअला। ही ज़िन्नूरैन सिर्फ धरती वारा नथा चवन लेकिन ज़िन्नूरैन त आसमान जा मलउल आला वारा मलाइक भी इनके ज़िन्नूरैन सां याद कंदा है। आसमान में खोड़ मलाइका अल्लाह आबाद कंदो सदा खुश रखंदो मूंखे पंहिंजो कम करण जो कम लाइ मां आयो आहियां। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन बाबत मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम फरमाया उनके छो थो ज़िन्नूरैन चयो वञे। फरमाया ता धरती वारा थोड़ी था नगर को ज़िन्नूरैन चयो। ज़ाका इमराउन युदआ फिल मलइल अअला। मलए आला हिकड़ी मलाइका जी जमायत आहे, खास जमायता। अल्लाह करीम जल जलालू को भी हुक्म धरती ते या आसमान में दींदो आहे त पहिरा पहिरा उहा जमायता मलाइकन जी मलउल आला उन्हनि खे हुक्म मिलंदो आहे पोइ उहो पैगाम खणी करे धरती या आसमान ते पहुचाईंदा आहिनि। उहे तमाम अल्लाह जा मुकर्रब मलाइकन हजरत मौला अली मुश्किल कुशा था फरमाइल त अल्लाह जा मुकर्रब मलाइक भी उस्मान के ज़िन्नूरैन साण याद कंदा आहिनि। साईं वो तो ठीक थी वयो पर ज़िन्नूरैन छो था चवन या त खबर पइजी वई त जीअं ज़मीन में ज़िन्नूरैन आ तीअं आसमान में भी ज़िन्नूरैन ही मशहूर आहे। पर इनके ज़िन्नूरैन छो थो चयो वञे। हजरत मौला मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिन रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन इरशाद फरमायो कान खतन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अला इब्नतैहि। त बेशक हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं सयूं बन्याणियूं उस्मान गनी जे निकाह में अता फरमायूं आहिनि। बन्याणियूं पंहिंजूं उस्मान गनी साईं जे निकाह में ॾिनियूं आहिनि। नबी नूर आहे तुंहिंजा बच्चा भी नूर आहिनि। अबा ईमान आहे या न, ईमान आहे या न। हाणे ब नूर हजरत उस्मान मौला अली साईं फरमाता ब नूर मिलिया महबूबन जा बई बचड़ा बई नूर ही मौला अली साईं दा फरमाइन ही रसूलुल्लाह जा नूर नजर आहिन, नूर जिगर आहिन, नूर दिल आहिन, महबूबन करीम जे नूर जो हिस्सो आहिन। बई न्याणियूं साईं अम्मा रुकैया साईं अम्मा उम्मे कुलसूम साईं रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जेके हजरत उस्मान गनी साईं जे निकाह में बई महबूबन करीमन जो न्याणियूं आहिन। मौला अली मुश्किल कुशा महबूबल करीमन जो हकीकी न्याणियूं मञनि था तॾहिं त नूर चई रहिया आहिनि। असां बि मञो आहे त रसूलुल्लाह खे 4 न्याणियूं रब करीम अता फरमाए। मौला अली साईं जो फरमान जेकॾहिं हकीकी नमूने सां मां हमेशा चवंदो आहियां हजरत मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जिन जी सीरत पाक खे गैर जानिबदाराना थी करे तअस्सुब जो पटियूं अखियुनि तां लाहे करे मज़हब जे ज़ंजीरनि जंग ऐं रसल खां आज़ाद थी करे हजरत मौला अली मुश्किल कुशा जो जी सीरत पाक जो मुतालो कजे, शान जो मुतालो कजे त तव्हांखे नज़र ईंदो त मुश्किल कुशा जी जेका झलक आहे सो अहले सुन्नत व जमाअत जे अंदर ही मौजूद आहे। यकीन सां त हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खे चयो ज़िन्नूरैन छा चयो वियो बिन नूरन जो मालिक छो जो महबूब जा बचड़ा नूर आहिनि।
अजब वरी हिक बी धुर ते भी थींदो आहे जेके हज़रत उस्मान गनी साईं के वाकई भी ज़िन्नूरैन चवंदा आहिनि सॾींदा भी आहिनि इश्तिहार भी लिखंदा आहिनि ज़िन्नूरैन सां महफ़िलूं भी सजाईंदा आहिनि उस्मान ज़िन्नूरैन जे नाले ते मदरसा भी क़ाइम कंदा आहिनि ज़िन्नूरैन जे नाले सां हू मस्जिदूं भी ठाहींदा आहिनि ज़िन्नूरैन जे नाले सां हू तबलीगूं भी कंदा आहिनि ज़िन्नूरैन जे नाले सां हू दस्तरखान भी विछाईंदा आहिनि ज़िन्नूरैन जे नाले सां पिनंदा भी दुनिया जे अंदर आहिनि चवंदा आहिनि त उस्मान ज़िन्नूरैन बिन नूरन वारो उस्मान के ब नूर मञी वरतऊं ऐं रसूलुल्लाह के हिकिड़ो नूर भी नथा तस्लीम ऐं चइजे रसूलुल्लाह नूर आहे त न नूर न बशर 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 नऊज़ बिल्लाह अकिल जा अंधा मत मुंझी वैया ओ सुन्नी तोखे मुबारक आहे जो तुझो अकिल सालिमा तुझे दिल जो दरियूं अल्लाह खोले छॾियो आहे तू रसूलुल्लाह जे शान के भी समझी बिथो मञी थो एड़ी तरह अहल बैत अतहार ऐं असहाब इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन जे शान के भी मञी रहियो आहे अल्लाह इन अकीदे ते जियारे इन अकीदे ते असांजो खात्मो फरमाए आमीन तो दोस्तों सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कजी जुबान खामोश न रहे बुलंद आवाज़ साड़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमाए ने पिया शाम मुल्क में पान फरमाए त मां वयो आया वापार जे सांगे साण वियो आया वापार करे जॾहिं वापस मोटियो आया अया रस्ते जे अंदर आया शाम जो हदूं किरास करे रहियो आया काफ़िलो मूसाण गड्डाए मां उते आराम कयो आहे काफ़िले रात जो आराम कयो आहे पाण फरमाइनि पिया त पोइ रात आहे मां निंड ऐं सुजागी जे विच में आया मथां पियो आवाज़ अचे तो काफ़िले वारा जल्दी कयो मके पाक में हलो मके पाक में अहमद अल्लाह जो ऐलान करे छॾियो आहे मके पाक में अहमद ऐलान कयो आहे जल्दी वञो उन्हनि जी दरबार में हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया हैरान थी वियो आया निंड ऐं सुजागी जे विच में आया सुजाग थियण खां बाद काफ़िले वारनि खां पुछां पियो त ॿुधायो तव्हां को आवाज़ ॿुधो आहे काफ़िले वारनि चयो त असां अहिड़ो को बि आवाज़ न ॿुधो तव्हां को ॿुधो आहे त असांखे ॿुधायो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमायो हिकिड़ो राज़ आहे जेको मूंखे ॿुधायो वियो आहे मां पंहिंजे दिल जे अंदर लिकाए रहियो आहियां पर मके पाक जे अंदर हिकिड़ो वॾो अल्लाह जे तरफ़ खां इनाम अची वियो आहे हजरत बेटाई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन फरमाइनि पिया त जाजक जूनागढ़ में को अताई आइयो कामिल कढ़ी कीन रो वहदत वजाइयो दायों दरमादियों थियों बांझन बाडाइयो बीजल बोलायो त आया सुवाली सिर जो मके पाक में हिकिड़ो ऐलान करण वारो अची वियो आहे सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया मां जल्दी
काफ़िले जी रवानगी कई आहे मके पाक में पहुची वियो आहियां जंहिं पासे बि कन ॾियां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि तव्हांखे ख़बर न आहे त अब्दुल मुत्तलिब जे बच्चे ही नओं ऐलान करे छॾियो आहे चवे थो त अल्लाह हिकु आहे हिननि बुतनि जी पूॼा छॾे ॾियो ही कूड़ा न नुक़सान ॾींदा न नफ़ो ॾींदा हिकिड़े अल्लाह जी इबादत जो ऐलान करे रहिया आहिनि हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि पिया इहा ॻाल्हि जो चौधारी ॿुधा पियो दिल में त लॻे पई त ॻाल्हि त भली आहे पर कंहिं राज़दान खां हक़ीक़त वञी पुछा कयां सैयदना उस्मान गनी फरमाइनि पिया त पोइ मुंहिंजो राज़दान दोस्त हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुआ मुंहिंजा दोस्त हुआ राज़दान मुंहिंजा साथी हुआ पर मैं त मां उन्हनि वटि हलियो वियुसि ऐं अकेलो न बल्कि मुंहिंजा ॿिया बि साथी हुआ जेके मूंसां राज़ जूं ॻाल्हियूं कंदा हुआ जंहिंजो मुंहिंजे मथां एतमाद हो मुंहिंजो उन्हनि जे मथां एतमाद हो उहो हज़रत ज़ुबैर हो हज़रत तलहा हो हज़रत सअद बिन अबी वक़ास हो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ हो ऐं हज़रत उस्मान गनी हुआ इहे मुंहिंजा दोस्त पाण में साथी हुआ पहुंचन करजी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन वटि आया अची करे चवण लगा त साईं असां ॿुधो आहे त तव्हां बि ईमान आंदो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो हाओ मां बि ईमान आंदो आहे ऐं अमां खे बि दावत ॾेई रहियो आहियां हलो मुंहिंजे यार जो दीदार कयो तॾहिं सभई साथी चवण लगा हज़रत उस्मान गनी भी गॾाए साईं कंहिंजो दीदार कराईंदे पंहिंजे यार जो जंहिंजे मथां मूं कलमो पढ़ियो आहे जंहिंते मथां मूं ईमान आंदो आहे माण्हुनि चयो साईं असां उन्ही जो रोज़ दीदार कंदा आहियूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो तव्हां उन्ही जो दीदार पंहिंजे अखियुनि सां कंदा आहियो अॼु सिद्दीक़ी निगाहनि सां मुंहिंजे यार जो दीदार कयो हलो मां तव्हांखे वठी थो हलां तव्हां ज़ाहिरी अखियुनि सां दीदार कयो आहे मां अंदर जे अखियुनि सां यार जो दीदार कयो आहे लतीफ़ सरकार से फरमाइनि पिया त देख मतू सी तल ही जे मजाज़ाणियो मुंह में की न सुञातो सुपिरी निहारे नैणल पिरी से पसल जनी बई बूटियों ज़ाहिरी अखियुनि सां न अंदर वारे अखियुनि सां यार जो दीदार कर त तोखे ख़बर पइजी वञे मुंहिंजा दोस्त सभिनी साथियुनि चयो जे अहिड़ी ॻाल्हि आहे त असांखे वठी हलो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सयाॾो थी विया पोयां ॿिया सभई साथी थी विया मुंहिंजा दोस्त सैयदना उस्मान गनी सैयद रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया जीअं जो हबीबन करीमन जी दरबार में पहुतासीं हज़रत अबू बकर सिद्दीक़ इशारनि में ॻाल्हायो या दिल में ॻाल्हायो कहिड़े तरीक़े सां महबूबन करीमन सां ॻाल्हायो आहे क़िबला जीअं मूंखे जलवो ॾेखारे करे मस्त बनाए छॾियो अथव अॼु हिननि खे बि इहो ई जलवो ॾेखारियो तव्हांजे दरवाज़े जी सदाई ग़ुलामी कंदा रहल बस देर ई कान थी हबीबन करीमन अबू बकर सिद्दीक़ खे परे हटण जो इशारो कयो आहे जीअं जो सुहिणो सिद्दीक़ अकबर आॾो परे हटियो आहे महबूबन करीमन जी नज़र जो मथा पइजी वई ये सब जो सब रसूलुल्लाह जे कदमनि में हलिया आया आहिनि पहिरियां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन कलमो पढ़ी करे ईमान आंदो चौथे नंबर ते पाण कलमो पढ़ियो अथनि सुभान अल्लाह कलमो पढ़ी ईमान आंदो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कुर्ब हासिल जो अग में भी साईं जा रिश्तेदार भी हज़रत उस्मान गनी आहे हज़रत उस्मान गनी साईं जिन अम्मड़ जीजल जो नालो है अरवा अलिफ सा अरवा उन्हीं जी जीजल माओ आहे उम्मे हकीम बीबी बैदा यानी हज़रत उस्मान गनी साईं जी नानी पाक उम्मे हकीम
हजरत उस्मान गनी जी नानी उम्मे हकीम ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा बाबा हजरत अब्दुल्लाह बई जाड़ा भेण भाव आहिन। ही एतराज हाने खत्म थियो तबा नबी नूर आहे तपो नूर जो बच्चो भी औलाद भी नूर आ जो न्याणियों भी नूर आहिन तपो नूर खे ॾियण खपन। मौला अली जे लाइ मदीने वारे घोट फरमायो हिकड़े शजर मजायो छो जो ॾाढो हिकड़ो आहे तंहिंजे करे उन्ही जे लाइ अम्मा पाक दामत ठही सके थी। उस्मान गनी नबी जो माइट थ्री हुओ जो उन्ही के महबूबन करीम न्याणियों ॾिनियो पोइ इहा ॻाल्हि ॿुधाए करे माण्हू जो ज़हन ख़राब कंदा आहिनि किथां त नबी खे बि न्याणी हुई ई कान का इनकार न्याणी जो करे छॾींदा आहिनि। पोइ असां चवंदा आहियूं जेकॾहिं मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे चाचे जा फर्जंद आहिनि त हजरत उस्मान गनी हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे पुफीअ जा ॾोहटा आहिनि। बाबा माइट थिया या कोन थिया केतरो वेझो संगा महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हाणे अया भी कुर्ब मिलियो। हजरत उस्मान गनी रजी अल्लाह तआला अन्हु जो तमाम मालदार हुआ वडी मिल्कियत वारा हुआ वालिद गुजारे वयो हुओ अमड़ हयात हुई चाचो सजी मिल्कियत संभाले पियो हजरत उस्मान गनी भी संभालन पिया। घर में जन्मल हजरत उस्मान गनी न आया तो नमाज पढ़ियो घरवान ॾिठो तो ही केड़ी नमाज है। हजरत उस्मान गनी फरमायो मो हिकड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू के मन्यो वा ऐं मिठे महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जो सच्चो ही आखिरी रसूल तस्लीम कयो आहे। उन्ही जी नस्ल इबादत जेका अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी मां उहा करे रहियो आहे। घर वारन के गाल लुखी लगी त तू हिकड़े अल्लाह के जो वठी असांजा तो खोड़ खुदा आहिनि 360 असांजा बुत आहिनि अॼु ताईं असां उन्हनि जी इबादत कई आहे तू जेको सो हाणे उन तरीक़े तां हाणे फिरी वियो आहे। हजरत उस्मान गनी फरमाइनि पिया मां फिरियो न आहियां मुंहिंजो असली इहो तरीक़ो हो जेको हाणे के तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो हू तरीक़ो न हुओ कदा तवां जे बुतन के मुंह सजदो न कयो कदा तवां जे बुतन जे आडो मां न झुकियो आहियां सिर झुकियो त अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे आडो झुकियो आहे। मुंहिंजा दोस्त या ख़बर चाचे के पइजी वई चाचे हजरत उस्मान गनी के समझायो आहे पुट मज़हब न मटाए मज़हब जे मथां माण्हू पंहिंजी जान कुर्बान कंदो आहे माल कुर्बान कंदो आहे पंहिंजे वॾनि जो दीन छॾे वियो आहे। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया चाचा मां मज़हब न मटायो आहे मुंहिंजो त इहो ई मज़हब आहे जेको हाणे ॾिसी रहिया आहियो छो जो अॼुकल्ह जी ॻाल्हि नाहे अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कल पियो आलू बला कल्बसी तॾहिं तित चयोम तहीं वेर कयोम वचन वेड़ी चलसी। असल खां वठी मुंहिंजो इन यार साण ताल्लुक़ आहे हाणे उन्ही जो इज़हार थियो आहे चाचे घणो ई समझायो आहे लेकिन इश्क आशिक के जीअं समझायो वेंदो आहे तीअं उन्ही जो इश्क ज़ोर थींदो आहे। मुंहिंजा दोस्तो हक़ीक़ी इश्क लॻल हुओ नसीहत करण वारनि जूं नसीहतूं असर ई कोन पियूं कनि। सैयदना उस्मान गनी जे मथां पाबंदी लॻाई वई आहे तूं रसूलुल्लाह वटि न वेंदे हज़रत
उस्मान गनी के केडी मल भी मौको मिले परी भी यार जे दरवाजे ते हला वञन आखिरकार चाचे हजरत उस्मान गनी के हिकिड़े कोठे जे अंदर बंद कयो आहे कोठी जे अंदर बंद करे खाधो पीतो बंद कराए छॾियो आहे घर वारनि खे चयो त दरी मंझा सुकल बानी पहुचाई जोस तकलीफ़ूं जोस हे नाज़ ऐं कोड साण पलियो आहे कीम ख़्वाब जे बिस्तरनि ते सुम्हण वारो आहे सुठा खाधा खाइण वारो मिठा पानी पीअण वारो आहे जॾहिं आसाइशूं ज़िंदगी जूं इन खां पुरियूं वेंदियूं त पोइ पाणे मञींदो हार मञी वठंदो पुराणे मज़हब पंहिंजे ते अची वेंदो लेकिन सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया चाचा तुंहिंजा ही कड़ाई कातिल मूंखे छा कंदा छो जो आशिक ज़हर पिया वे पसी वेसन खणो कड़े ऐं कातिल जा हुआ हमेशा हेराक लगन लहूं लतीफ़ चवे फना कया फिराक तोड़े चक चिकन चाक तभी आह नसलीन आमसी सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे कोठी जे अंदर बंद कयो वयो तरह तरह जो तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं आहिनि सभई पाण बर्दाश्त करे रहिया आहिनि ओ जागा अखियुनि खे ॾेई रहिया आहिनि मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो हफ़्तो गुज़री वियो आहे महीनो पूरो गुज़री वियो हज़रत उस्मान गनी साईं खे बंद कयो वियो आहे हिकिड़े दफ़े चाचे चयो मां हाल ॾिसां त उस्मान जो कहिड़ो आहे दरी खोले जो करे ॾिसे सैयद उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जा गोडा ऊंधा लगा पिया आहिनि हथ अल्लाह जी दरबार में आहिनि अखियुनि मंझां नार जारी लगा पिया आहिनि अर्ज़ पियो करे त मौला तुंहिंजी क़ज़ा ते मां राज़ी आहियां मां इहो नथो चवां त मूंखे आज़ाद कर इहो नथो चवां त भला खाधा खारा इहो नथो चवां त भलनि बिस्तरनि ते सुमार मौला बसि हिकिड़ी ख़्वाहिश आहे केतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि यार जो दीदार कोन थियो आहे ओ मुंहिंजा रब अल्लाह ईअं न हो जो आऊं मरां बंद में पहिरियां वञा लो पोइ मर पो जनम ॾींहड़ा यार जे दरवाजे ते वञा पोइ भली मुंहिंजा ॾींहं पूरा थी वञनि त थी वञनि चाचे खे यकीन थी वियो ही कॾहिं बि मुड़ण वारो कोन्हे को चाचो अची करे दरवाज़ो खोलियाई उस्मान गनी साईं खे बाह मां वठी करे ॿाहिरि आंदाई उस्मान खे चवणु लॻो त उस्मान छा तूं मञींदे कोन पंहिंजे अबे ॾाॾे जे दीन ते न ईंदे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो चाचा तोखे जेको बि करिणो आहे पंहिंजा सभई हरबा हला पूरी ताक़त हलाए छॾ यार जी मोहब्बत दिल जे अंदर ईअं वेठी आहे जो कातिब लिखे जीअं लायो लाम अलिफ सी असां सजण तीअं रहियो आहे रूह में कड़ो मंझ कड़े जियां लोहार लपेटियो मुंहिंजो जीउ जड़े सुपिरियल खणी सोघो कयो चाचा ही केतरी तकलीफ़ ॾींदे चाचे के कावड़ अची वई ज़ोर सां चमाट वहाए करे कढी आहे एतिरे तकलीफ़नि जे बावजूद बि अञा तोखे ॻाल्हि सम्झ में न आई आहे ही हया जा मुजस्समा हुआ कंधे हेठि कयो बीठा हुआ अखियूं झुकियूं पियूं आहिनि लेकिन जुर्रत सां जवाब पिया ॾियनि चाचा ही त चमाट आहे पर जे तलवार खणी करे संद संद के कपींदे रग रग के कपींदे मुंहिंजो रत बि लिखंदो वेंदो अहद ऐं अहमद आहे उन अहद ऐं अहमद जी प्रचार मूंखां ख़त्म कान थींदी
चाचे के कावड़ अची वई आहे। चाचा को चवे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे असां तोखे बेदख़ल बनाए छॾींदासीं, घर मञा कढी छॾींदासीं, पिणनि जी मिल्कियत मञा तोखे ज़रो बि कोन ॾींदासीं। हज़रत उस्मान गनी पिया फरमाइनि इहे ॾींहं त मां अल्लाह खां घुरां पियो हितां मुंहिंजी जान छुटे मां यार जे दरवाज़े ते हलियो वञा। मुंहिंजा दोस्तो सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे बाह मां वठी करे वॾे दरवाज़े ते मेन गेट ते आंदो वियो आहे। चाचे धिको ॾेई करे ॿाहिरि कढियो आहे, वरी हिन घर जो रुख न कजांइ, मिल्कियत जे अंदर का तमा न रखजांइ। सैयदना उस्मान गनी पिया फरमाइनि त हाओ चाचा हाओ, उहे ॿिया माण्हू ॾिठा हई जेके माण्हू घुरनि माल ऐं सभु कंहिं ॾींहं घुरां सुपिरी। इहा दुनिया तहीं दोस्त तां फिदा कयां फिलहाल कयो नाम निहाल मूंखे महबूबन जे। चाचे जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि कावड़ अची वई आहे। उस्मान गनी सां खे चवणु लॻा उस्मान जेका पग ॿधी अथई इहा त तोखे असां पारां आई हुई, इहा पग बि वापसि कर। हज़रत उस्मान गनी पग लाहे करे चाचे जे तरफ़ उछलाई आहे। चाचे तानो ॾिनो आहे ही जुबो बि त असांजो ई पारायल अथई। उस्मान गनी सां जुबो लाथो आहे, चाचे जे तरफ़ उछलायो आहे। चाचे तानो ॾिनो ही चंपल पातल अथई, इहे बि असांजी मिल्कियत मझाई वरतल अथई। उस्मान गनी सां चप्पल भी लाए छजाइल। हज़रत उस्मान गनी के वरी तानो ॾिनई या शलवार जेका पाती अथई इहा भी असांजी मिल्कियत मझाई वरतल आहे, इहा भी वापसि कर। ही हया जो मुजस्समो हुओ जे कॾहिं मथो उघाड़ो ई कोन कयो हुओ, कॾहिं पुठी उघाड़ी कान कई, कॾहिं सीनो भी ज़ाहिर कोन कयो हुओ। हिन जो हया एतिरो त वॾो हुओ जो मदीने वारे घोट जे साम्हूं ईंदा हुआ त हबीब करीम भी पंहिंजा कपड़ा ठाहे करे वेहंदा हुआ ऐं फरमाईंदा त अल्लाह अस्तही अनिर रजुल यस्तही मिनहुल मलाइका। मां अहिड़े मर्द खां छो न हया कयां जंहिंखां अल्लाह जा मलाइक भी हया कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो हया जा मुजस्सम हुआ कीअं हाणे पाण खे उघाड़ो कल। माउ जी जल ॿुधे पई अंदर में रोए भी पई, ईमान उन्हीं कोन आंदो हुओ। माउ जी जल अॻिते वधी आई आहे, पंहिंजो रो लाहे करे उस्मान गनी जे तरफ़ मोकिलियो आहे। सैयदना उस्मान गनी जी जल माउ जो रो खणी करे पंहिंजा अंग ढकाइल, शलवार भी लाहे करे चाचे जे हवाले कई आहे। हज़रत उस्मान गनी बग़ैर कपड़न जे, बग़ैर दस्तार जे, बग़ैर चप्पलन जे हयाई शर्म जो मुजस्समो आहे, हुस्न जमाल जो पेकर आए। हबीब करीम जी दरबार में वञनि पिया, परे खां मदीने वारे घोट उस्मान साईं खे ईंदे जो ॾिठो आहे। उथी पाण इस्तक़बाल फरमायो अथल। उस्मान गनी के पंहिंजे भाकुर में आंदा। उस्मान गनी साईं खां पुछनि पिया त दा उस्मान हेड़ा हाल तुंहिंजा छाजे करे थी आहिनि? अर्ज़ पियो करे क़िबला साईं अव्हां जे इश्क में ही मुंहिंजा हाल थी विया आहिनि। माइटनि कपिड़ा भी वापसि वठी छॾिया, मिल्कियत मञा हिस्सो भी नथा ॾियनि, माल मञा बेदख़ल करे छॾिया अथनि। मां सभु कुझु तव्हां जे इज़त और नंगो नामूस नाले जे मथां कुर्बान करे आयो आहियां। सोड़ा सॼी दुनिया वञे त वञे, अव्हां जो दरवाज़ो मूंखे मिली वियो आहे, मूंखे ॿिन्ही जहाननि जी मिल्कियत मिली वई आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्मान खे ॾिसी करे इरशाद फरमायो उस्मान माण्हुनि तोखे कपड़ा भी लाहे करे मिल्कियत खां बेदख़ल करे मुजर्रद करे असांजे मोकिलियो आहे। कुदरत वारे मुंहिंजे हथ में ॿिन्ही जहान जे खज़ाननि जूं चाबियूं ॾेई छॾियूं आहिनि। उस्मान अॼु खां बाद ही अल्लाह जो रसूल तव्हां खे गनी करे रहियो आहे, गनी करे छॾियो आहे, शाहूकार बनाए छॾियो आहे। अल्लाह भी फरमात अगनाहुमुल्लाहु व रसूलुहु, अल्लाह ही उनजे रसूल इन्हनि खे गनी कयो आहे। पोइ उस्मान एॾो त वॾो गनी थी वियो, एॾो त वॾो गनी हज़रत उस्मान थी वई आहे। एतिरी मिल्कियत जा मालिक हुआ जो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मथा सभु कुझु कुर्बान करण वारा, ख़ुसूसियत सां जंगे तबूक वारे मौके ते जंहिंखे जैश उसरा चयो वेंदो,
हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इन्हीं मौके ते 950 उठ सामान जा भरियल 950 उठ सामान जा भरियल 50 घोड़ा संजल हर घोड़े जे मथा हिकड़े गाजी जा कुल हथियार रखल तो एड़ा 50 घोड़ा 500 उठ बाग वठी सिधो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन जे आडो रखई किबला अल्लाह जे नाले ते तव्हां जी दरबार में ही माल पेश कयो वा ऐ उस्मान गनी हिकड़ी गंढ भी खणी आया उनी जे अंदर 1000 सोन जा दीनार हुआ। तवा अंदाजो लगाए जो 20 दीनार सोन जा उन्हीं जो वजन 7.5 तोला सोन थो थे। 20 दीनार उन्हीं जो वजन 7.5 तोला तो 1000 दीनार जो वजन केतरो हो दो उस्मान वट केतरो सोन हुओ जो हबीबन जी दरबार में पेश पियो करे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन झोली झली हजरत उस्मान गनी सही 1000 दीनार अंदर रखा। हाने आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन दीनारन के मथे करे हेठ छडने पिया माल के भी दिसन पिया खुशी कद भी ले रहा है। इरशाद का फरमाइंद मा अला उस्मान मा अमिल बाद हाजा अज का बाद उस्मान जको बड़े सो बनी करे उस्मान का क़यामत में अल्लाह हिसाब ही कोन वठंदो। सुभान अल्लाह। नारे तकबीर भाई हथ मथे करे झूमी जो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर शाने सहाबा ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत पे करे हिल्मो हया उस्मान ज़िल्नूरैन आपे करे हिल्मो हया उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। जंहिंजी दिल ठरी सो हथ मथे खणी करे सुभान अल्लाह। आ नबीअ जे बिन नियाणिन साइनल जो घोट ही सुभान अल्लाह। आ नबीअ जे बिन नियाणिन साइनल जो घोट ही तॾहिं आली मर्तबा उस्मान ज़िल्नूरैन आ तॾहिं आली मर्तबा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ ओ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। नूर ज़ाहिर नूर बातिन जो थियो मालिक हो सुभान अल्लाह। नूर ज़ाहिर नूर बातिन जो थियो मालिक हो मज़हरे नूरे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ मज़हरे नूरे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ कातिबे वही खुदा आई जामे कुरान पढ़ कातिबे वही खुदा आई जामे कुरान पढ़ हादिये राहे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ हादी
उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। हिक रकात में सजो कुरान जो खत्म पढ़े, सुभान अल्लाह। हिक रकात में सजो कुरान जो खत्म पढ़े, आबिदो जाहिद सफा उस्मान ज़िल्नूरैन आ आबिदो जाहिद सफा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। ओ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। अरड़ी जुल्हज हुई ऐं साल हिजरी पंजटी है, अरड़ी जुल्हज हुई ऐं साल हिजरी पंजटी, जो शहीद रहे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ, जो शहीद रहे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ, साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। चैन ऐं पंजन संदो खादिम खलीलुल अशरफी, चैन ऐं पंजन संदो खादिम खलीलुल अशरफी, ही कई मोते अता उस्मान ज़िल्नूरैन आ, ही कई मोते अता उस्मान ज़िल्नूरैन आ, साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। ओ पे करे इल्मो हया उस्मान ज़िल्नूरैन आ, पे करे इल्मो हया उस्मान ज़िल्नूरैन आ, साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। नारे तकबीर बैत मथे करे झूमी, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, शाने सहाबा, दरबारे आलिया वीर शरीफ। अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना युबायिऊनका इन्नमा युबायिऊन अल्लाह। तकरीब आयो हाणे तव्हां खां सुभान अल्लाह जो आवाज़ ही कोन थो निकिरे, एतिरा थकल आहे जो हथ ही कोन था खणी सघो मथे सुभान अल्लाह ते। सुभान अल्लाह से तव्हां खे आबाद करे शाद रखता। अल्लाह कुरान करीम में हिकड़ो इरशाद फरमाए जो पस मंजर मुख्तसर अर्ज़, पस मंजर ही त महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्रे जी नियत सां मदीनतुल मुनव्वरा खां मक्के शरीफ की तरफ आया। बाट ते हुदैबिया जो इलाइको हाणे उनके शमसी या शमीसी या शमसिया चयो थो वञे, टिनी नालन सां मशहूर आहे। मक्के पाक जे एंड में अचे तो जेको मक्के खां जिते रस्तो थो वञे उन सां थो अचे। ओ शमसी शमीसी शमसिया जो इलाइको पुरानी बोली पुराने वक्त में उनके हुदैबिया चयो वींदो। इते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता। मक्के जे माण्हुनि खे ख़बर पई 6 हिजरी हुई, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने में पहुता तो 6 साल हुओ। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में अची तवाफ करण जे उम्रे करण जे नियत सां एहराम बधी करे आया हुआ। ऐं जॾहिं मक्के जे माण्हुनि खे ख़बर पई उन्होंने इनकार कयो त असां नबी के ऐं उनजे उम्मतन के मक्के में दाखिल थियण ॾींदासीं कोन।
पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सां ॻाल्हि न करण जे लाइ फरमायो त को हिकिड़ो माण्हू वञे उनखे सम्झाए अचे त असां विढ़ण न जहिड़ो करण न पुराणनि जायुनि ते कब्ज़न करण जे लाइ न आया आहियूं ख़ुदा असांखे वॾो मुल्क ॾेई छॾियो आहे ऐं उहो ॾींहुं बि परे न आहे त हिन काबे हिन मके पाक में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो झंडो फड़कण वारो आहे। ओ डप तव्हां न कयो असां सिर्फ़ हिते उम्रे अदा करण जे लाइ तवाफ काबे जो कंदासीं सफ़ा मरवे जा चकर लॻाईंदासीं ज़मज़म जा ढुक पीअंदासीं दुआऊं घुरी करे सजदा ॾेई असां वापसि मोटिया हलिया वेंदासीं। केर समझाए मीटिंग कई 1500 ॼणा सभिनी जी राय सां हज़रत उस्मान गनी साईं खे चूंडियो वियो आहे। हज़रत उस्मान गनी साईं वेंदा ही वञी उते ॻाल्हाए। हालांकि हजरत अबू बकर सिद्दीक भी हुआ, अमीर उमर सही भी हुआ, मौला अली मुश्किल कुशा भी हुआ, ॿिया सहाबी भी 1500 सहाबी सगोरा हुआ। उन सभिनी में हजरत उस्मान गनी साईं खे चूंडियो वियो आहे। हजरत उस्मान गनी साईं ते विया हुन सां ॻाल्हियूं कयूं लेकिन हुननि इनकार कयो त कंहिं सूरत में असां मुस्लमान के या तव्हांजे नबी के कोन छॾींदासीं, बाक़ी तव्हांजा असांजे मथां एहसान वॾा आहिनि, वॾा करम आहिनि, असां तव्हांखे जवाब नथा ॾेई सघूं। तव्हांखे इहराम बि ॿधल आहे, तव्हां काबे करीम जो वञी दीदार बि कयो, तवाफ बि कयो, सफ़ा मरवो बि कयो, पंहिंजे अहकाम मूजिब तव्हां पंहिंजो उम्रो पूरो कयो, वॾी पोइ शीतल कपिड़ा वञी तव्हां पाओ, तव्हांखे इजाज़त ॾींदासीं, लेकिन तव्हांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या तव्हांजे साथियुनि खे असांजी इजाज़त न आहे। इनकार थी वई। हज़रत उस्मान गनी पा चवन त मूंखे उन अल्लाह जो कसम आहे जेको हिन रब काबे जो रब आहे, जेसी ताईं मुंहिंजो महबूब तवाफ न कंदो तेसी ताईं उस्मान भी तवाफ न कंदो, जेसी ताईं मुंहिंजो महबूब उम्रो अदा न फरमाईंदा तेसी ताईं मां भी उम्रो अदा न कंदुसि। होड़ा हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन महबूबल करीमन जी मोहब्बत में पंज टे पहरी जी नमाज छड़े ॾिनी हुई। मौला अली मुश्किल कुशा पंज नमाज रसूलुल्लाह जी सोहबत में मोहब्बत में ॾेई छॾी। ही अली जी मोहब्बत ही तो उस्मान जी भी मोहब्बत ॾिसो, एहराम ॿधो पियो आहे, काबो साम्हूं आहे, लेकिन चवे थो तवाफ न कंदुसि जेसीं ताईं रसूलुल्लाह महबूब जो हर सहाबी आशिक़े रसूल आ, साईं सां मोहब्बत करण वारो आहे। पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणी जो देर थी वई न, महबूबन करीमन खे किन माण्हुनि चयो सही उस्मान जा वक़्त थी विया, हुन वञी तवाफ कयो हूंदो, सफ़ा मरवो कयो हूंदो, ज़मज़म पीतो हूंदो, असां त अञा इंतज़ार में वेठा आहियूं। जॾहिं महबूबन खे ख़बर पई, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़बरदार मूंखे पंहिंजे यार में पक आहे, जेसी ताईं मां तवाफ न कंदुसि मुंहिंजो उस्मान तवाफ न कंदो, जेसी ताईं मां सफ़ा मरवो न कंदुसि उस्मान सफ़ा मरवो न कंदो, मूंखे पंहिंजे यार में पक। तू भी यार अहिड़ो कंदो आहे जंहिंमें तोखे पक हुजे, हा या न? ॻाल्हि सिधी कर, ॻाल्हाए तो भी यार कया है न? कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे दोस्त न बनायो आहे? हर को चवंदो आहे त मूंखे दोस्त वफ़ादार खपे, अहिड़ो दोस्त हुजे जिते मुंहिंजो एतमाद फुल हुजे, हुनजो बि मुंहिंजे मथां एतमाद हुजे। तुंहिंजो इहो अक़ल आहे, पर ही लोलाक जा मालिक आहिनि, काइनात जो इल्म अल्लाह ताला इन्हनि खे ॾेई छॾियो आहे, ज़ाहिर ऐं बातिन खे ॼाणण वारा आहिनि, दिल जे अहवाल ऐं ज़बान जे हेठां चपन जे अंदर ॻाल्हियुनि खे बि रसूलुल्लाह सम्झण वारा आहिनि। इब्तिदाई ज़िंदगी खां वठी इंतहाई ज़िंदगी खां वठी आलम के पैदाइश खां वठी क़यामत के आखिरी ॾींहं ताईं जन्नत ऐं जहन्नम जे ज़िंदगियुनि खे भी रसूलुल्लाह सम्झण वारा आहिनि। छा इन्हनि अहिड़ा यार कया हूंदा जेके नबी जे विसाल खां बाद नबी सां बेवफ़ाई कई? एड़ा बेवफा यार नबी कया हूंदा? हरगिज़ न। नबी जे यार कया है त चूंडे चूंडे यार कया है, जेके वफादार यार आहे सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। देर जो घणी थी वई,
गाल हली तबा शैतान अचे गाल हलाई तो उस्मान गनी साईं के शहीद कयो वियो आहे। मुसलमान में जो गाल फैलजी वई साहबी सगोरा जज्बे में अची वई। एकड़ो असांजो साथी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पैगाम खणी वञण वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निमाइंदो उन्हें के इएं शहीद कयो वियो। तॾहिं हिक ॿिए खे चवण लगा जेसी ताईं उस्मान जो पलांद न वठंदासीं ताईं त वापस न वेंदासीं। इहा ॻाल्हि अचे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायूं। सही ख़बर ॿुधी तो उस्मान गनी शहीद थी विया पण फरमा जेकॾहिं हू शहीद थी वियो हुजे त पोइ तव्हांजो किरदार छा थींदो पोयां। अर्ज कयोसीं पोइ असां हितां कोन चुरंदासीं वरी बि तव्हांजो जेको हुकुम पर असां जेको फ़ैसिलो कयो आहे असां उस्मान गनी जो पलांद वठी पोइ वेंदासीं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा इन ॻाल्हि ते तव्हां क़ाइम आहियो मज़बूत आहियो चयोसीं असां मज़बूत आहियूं पण फरमत बैत कयो मुंहिंजी इन ॻाल्हि ते। हिकिड़े हिकिड़े साहबी बैत कई 1500 साहबी बैत सब जॾहिं बैत करे विया हाणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ साॼो मथे कयो पर फरमायो हेॾे ॾिसो ही हथ अॼु उस्मान जो हथ आहे ही रसूलुल्लाह जो हथ आहे। मां उस्मान जे तरफ खां पंहिंजी बैत करे रहियो आहियां। उस्मान जे तरफ खां बैतूं जिंदहन जो थींदियूं आहिनि मुगल जो कोन थींदियूं आहिनि। ही त नबी के इल्म हो त मुंहिंजो उस्मान ज़िंदा आहे तॾहिं त बैत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया बइस्तो मुअल्लिमा मां आयो यहां दुनिया जे अंदर तव्हांखे जिंदगी सेखारण जे लाइ। जकड़ा की लश्कर जो लीडर या लश्कर जो एलची या लश्कर जो निमाइंदो दुश्मन धोखे सां शहीद करे छडन त छा लश्कर इए पोती छडियो पोते हलियो वने न बल्कि उन्हन के वो किरदार अदा करण खपे जेको अज मां अमली तरह तमा के दस्यो थो वणा। पंजे निमाइंदे जो पलांद पूरी तरह वठड़ो न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म आहे त मुंहिंजो उस्मान हयात आहे। जॾहिं इहा ख़बर त उस्मान मुखां सवा तवाफ नथो करे सघे त छा इहा बि ख़बर आहे त उस्मान ज़िंदा या गुज़ारे वियो आहे। हुदैबिया मक्को पंध केतिरो परे सही मुस्लिम के अंदर हदीस पाका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था इन्नल्लाह ज़वालियल अर्द फरअयतु मशारिकहा व मगारिबहा। अल्लाह ताला पूरी धरती मुझे सामू करे रखी है ओलह का वठी ओभर ताईं रूह जमीन के मां ॾिसण वारो आहे। बहरहाल हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पाण बैत कई हज़रत उस्मान जे तरफ खां। हाणे ॿुधजो जॾहिं बैत थी वई अल्लाह करीम जल्ल जलालो उन्हीं वक्त में ही आयत करीमा नाज़िल फरमाई इन्नल्लज़ीना युबायिऊनक बेशक वे माण्हू जेके तव्हांजी बैत करे रहिया आहिनि इन्नमा युबायिऊन अल्लाह हकीकत में उहे त अल्लाह जी बैत करे रहिया आहिनि। यदुल्लाहि फौक ऐदीहिम अल्लाह ताला जो हथ इन्हनि जे हथनि जे मथां आहे। अल्लाह करीम जल जलालु फरमात मुझा सोना जेके तव्हांजी बैत कन था हकीकत में उहे अल्लाह जी बैत करे रहिया आहिनि। मुझा दोस्तो हाणे रब तो फरमाए जेके तव्हांजी बैत था कल हेठां हथ मदीने पारे घोट जो आ मथां हथ असहाबन सगोरन जो आ अबू बकर साईं जो भी हथ था अमीर उमर साईं जो भी हथ था उस्मान गनी साईं जे तरफ का महबूबन पंहिंजो हथ ॾिनो आ मौला अली जो भी हथ आहे ॿियनि सहाबन सगोरन जो भी हथ आहे 1500 साहबी सगोरा हबीबन करीम जे हथ जे मथां ता हथ रखन। अल्लाह ताला तो फरमात मुझा सोना हेठा हथ तव्हांजो आ व फौक यदुल्लाहि फौक ऐदीहिम इन्हनि जे हथनि जे मथां वरी अल्लाह जो हथ आहे।
हेठा हथ मदीने वारे घोट जो मथा हथ अल्लाह जल जलालुहु जो आहे। मुझा दोस्तों अज असांजी दावा है, अज असां चवंदा आहियूं बाबा कामिल पीर जे हथ में जे हथ दिनो शैतान उन के गुमराह कोन कंदो, वो बदमज़हब कोन थींदो, बेईमान थी करे न मरंदो। मुर्शिद जे हथ जी बरकत सा ईमान जी दौलत उन के नसीब थींदी। मुझा दोस्तों कामिल पीर जे हथ में एडी करामता, भला तुझो छा ख्याल आ जे हेठा नबी पाक जो हथ हुजे, मथा अल्लाह जो हथ हुजे, उन्हनि जे ईमान जी हिफाजत अल्लाह पाण करण वारो आहे। उन्हनि जो ईमान भी महफूज, उन्हनि जो तकवाऊं भी महफूज, उन्हनि जा अकीदा भी महफूज आहिनि। हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी तव्हांखे ॿुधाए छॾियां, छो जो अॼु मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजुल करीम जिन जे विलायत जो ॾिहाड़ो बि आहे, इज़हार विलायत खुम गदीर जे मौके ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभिनी माण्हुनि खे गॾु करे पोइ हिकिड़ी स्टेज ठाही वई कजावनी पाखड़न जी, पलण उठन जा कजावा वगैरह गॾु करे पोइ वॾी स्टेज ठाही वई। पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन स्टेज ते मथे चढ़ी वया, हजरत अली साईं खे वठी वया, हथ हथ में वठी करे मथे सभिनी खे ॾेखारे पोइ पाण इरशाद फरमायऊं, सभई ॾिसो मन कुंत मौला हो फहाजा अली मौला, जन जो मां मौला आया अली भी उन्हीं जो मौला आहे। अब गाल समझ में अचे पई न, गाल के मञो था न। हाणे खम्मे गदीर जे मौके ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत मौला अली साईं जो हिकड़ो हथ पंहिंजे हथ में झली करे ऐलान पियो करे त ही अली जेको मुंहिंजो जे मूंसां मोहब्बत कई या जंहिंजो मां मौला आहियां अली मुनी जो मौला है। असां मञो आ नबी जो हथ अली जे हथ में आ, हिते अली जो हथ नबी जे हथ में नजर आयो। वरी ॿियो मौक़ो तव्हांखे मां ॿुधायां, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में था दाखिल थियन, सहाबी सगोरा भर बैठा आहिनि, सॼी मस्जिद नबवी भरी पई आहे, जमायत सहाबा सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेन गेट खां अंदर दाखिल था थियन। हिकड़े हथ में अबू बकर जो हथ आ, ॿिए हथ में अमीर उमर जो हथ आहे। दरवाजे ते बीही हथ मथे खयो ऐं फिरशाद फरमायो, ए जमायतियो हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा, क़यामत जे ॾींहुं बि ही असां गॾु उथारिया वेंदासीं। हेॾा अली साईं जे हथ में हथ आहे गदीर वारे मौके ते, हेॾा मस्जिद नबवी जे दरवाजे ते बिन्ही यारन शेखैन करीमैन अबू बकर अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जिन जे बिन्ही हथन में महबूब जा ॿई हथ आहिनि, फरमाइन पिया त असां क़यामत में भी ईअं ई उथारिया वेंदासीं। वरी हजरत उस्मान गनी जो वारो आयो, हुदैबिया वारे मौके ते 1500 सहाबन जे साम्हूं रसूलुल्लाह पंहिंजो हथ उस्मान गनी जो हथ करे रहियो आहे। ये उस्मान जो हथ है, ये उस्मान गनी जो हथ है, उन्हीं जे तरफ का बैयत हो करे महबूब कन था। जना महबूबन बैयत कई अल्लाह मथा कुरान नाजिल कयो, रुगो तुंजी बैयत ना बल्कि अल्लाह जो हथ भी तो इन्हनि जे मथा है। जॾहिं खुमे गदीर जो मौक़ो अचे, ॻाल्हि अचे त नबी जो हथ अली जो हथ असां मञीदा आहियूं, त असां बेशक मञीदा आहियूं त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर जे हथ में भी हथ ॾिनो, अमीर उमर जे हथ में भी हथ ॾिनो, उस्मान गनी जे हथ खे त पंहिंजो हथ करार ॾेई छॾियो, त पोइ असां अहले सुन्नत व जमाअत जा इहो भी हथ मञीदा आहियूं, हू भी हथ मञीदा आहियूं। पंहिंजो अक़ीदो मज़बूत कयो। अल्लाह जल जलालु ने अकीदे ते जियारे, इन अकीदे ते असांजो खात्मो फरमाए। रब्बुल आलमीन जल जलालु सभिनी खे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे
असाबन सगोरन सा अहल बैत अतहार सा घणे खां घणो प्यार मोहब्बत नसीब फरमाए ऐं मुंहिंजी थोरी हाज़िरी पंहिंजी अज़ीम बारगाह में क़बूल फरमाए।